अमेरिका हलूं भले भले मानी खाईंदो भले जे काश इहो तूं ॼाणी हा आज़ाद हवा छा थींदी आहे। ये कहिड़ो जी इलाइक़ो सर? अली गुल मल्ला साहब सिंध हाउस ते तव्हां पहुची चुका जी आहियो। जी माशाल्लाह ये तमामु ज़बरदस्त हिकिड़ो ॻोठ आहे, हिकिड़ो महलो आहे, हुन में आया आहियूं असां। उते सिंध हाउस ते पहुची सिंध हाउस आहे आहियो हिते अमेरिका पहुता में। आहियूं, अमेरिका में हा साईं हा। माशाल्लाह ज़बरदस्त ऐं मज़ो अची रहियो आहे। अमेरिका हलूं भले भले ते हबीब भुट्टो साहब वठी आयो आहे सिंध हाउस ते। सर हिते ज़बरदस्त मौसम लॻी पई आहे। असां तक़रीबन अधु कलाक जो 40 मिंट जो सफ़र कयो आहे। मुसलसल बरसाति ऐं मज़ो ऐं हीअ ॾिसो ग्रीनरी त केॾी आहे हीअ ॾिसो। पाड़ो आहे, हिकिड़ो महलो आहे, कोई माना लचरपन कोन्हे, कोई इहा शइ आहे न जी घर डिसेंट, माण्हू बि ईअं डिसेंट लॻा पिया आहिनि। बाक़ाइदा असां ई ॿाहिरि वेठा आहियूं, मज़ो डिसेंट वठी घर। enjoy कयूं। ये हबीब भुट्टो साहब जे सिंध हाउस ते पहुची चुका आहियूं। हबीब भुट्टो साहब सिंध हाउस लिखाए छॾियो अथई हिते। ऐं जेके बि हिते असां वटि ख़ासि करे अमेरिका में सिंधी ईंदा आहिनि त सिंध हाउस ते ज़रूरु हिते ईंदा आहिनि, हबीब भुट्टो साहब सां मुलाक़ात कंदा आहिनि। ऐं हबीब भुट्टो साहब ईअं सम्झो भरझलो आहे हिते अमेरिका में सिंधियुनि जो ख़ासि करे। ऐं ग्रीनरी तव्हां ॾिसो त केॾी ज़बरदस्त आहे, केॾा वण लॻल आहिनि ॾिसो। ईअं ई वण हणो तव्हां बि सिंध में। हीअ ॾिसो घर बि प्यारा प्यारा घर ठहियल आहिनि माशाल्लाह। हीअ ॾिसो केॾी ग्रीनरी आहे, हेॾो वण ऐं बारिश हले थी हल्की हल्की। एॾो ज़बरदस्त व्यू आहे हिते। ऐं बारिश सुबुह खां वठी अलाए राति खां वठी शुरू आहे, पर माशाल्लाह सां किथे बि बिजली बंदि न थी आहे। ऐं असां वटि रुॻो झुड़ थींदो आहे त 2-3 फीडर ईअं ई ट्रिप थी वेंदा आहिनि भव में। सो हिते माशाल्लाह बिजली त 24 कलाक आहे ई आहे। ऐं मौसम बि ॾाढी सुठी आहे, एटमॉस्फेयर ॾाढो ज़बरदस्त आहे। ईअं ई तव्हां बि सिंध में जेके असांखे ॾिसनि था दोस्त, त उहे बि सिंध खे ईअं ठाहियो, पंहिंजी सिंध खे संवारियो, ख़ासि करे तालीम हासिलु कयो। ऐं ॿाहिरां मुल्क ॾिसो अहिड़ा ई वरी पंहिंजा मुल्क ठाहियो, पंहिंजे मुल्क खे बि ईअं ठाहियो जीअं हिननि ठाहियो आहे पंहिंजे मुल्क खे ख़ूबसूरत पुरअमन लॻो पियो आहे। ॾिसो केॾो ज़बरदस्त मज़ो थो अचे। ॾिसो हेॾां वरी असां बैक साइड खां अची विया आहियूं, रुॻो ग्रीनरी ग्रीनरी आहे। हबीब भुट्टो साहब जे सिंध हाउस जे बैक साइड खां व्यू आहे ॾाढो ज़बरदस्त, ग्रीनरी ग्रीनरी आहे न चौधारी। हे ॾिसो कमाल जा घर ठहियल आहिनि। वाट अव्हां जी कीन लधीसी, भटकी भटकी थकिजी पियासी, सूर बणाए साज़ असां पोइ घायल घायल गीत चयासीं।